अक्सर जोगी फ़क़ीर एक कारे रंग के किश्ते में पिनंदा आहिनि जंहिंखे बेगिंग बाउल चइबो आहे। उन जी तारीख़ी हैसियत छा आहे? उहो किश्तो छाजो ठहियलु हूंदो आहे? अहिड़े मख़सूस किश्ते खे केरु किथे ऐं छो इस्तेमालु कंदा आहिनि? दोस्तो, ॿुधमत ऐं महावीर धर्मनि में भिक्षा पात्रा सभ खां वधीक बेगिंग बाउल यानी ॿुध धर्म में ॾिसिजे थो। ॿुध धर्मी फ़क़ीर भक्षू जिन खे चइबो आहे पाण सां हिकु कारो या मिटीअ जो किश्तो रखंदा हुआ जंहिंमें रोज़ानो भक्षा खाधो या कुझु बि यानी ख़ैरात माण्हुनि खां वठंदा हुआ। ॿुध धर्मी रिवायतुनि मुताबिक़ जॾहिं गौतम बुद्ध पंहिंजी राजसी ज़िंदगी छॾे जोगी थियो त हिन वटि सिर्फ़ु हिकु कपिड़ो ऐं हिकु अहिड़ो किश्तो हूंदो हुयो। उनखे ॿुध धर्म में सादगी, ग़ैर मिल्कियत ऐं किनायत जी अलामत सम्झो वेंदो हुयो। केतिरनि हिंदू जोगियुनि ऐं नाथ फ़क़ीरनि वटि बि अहिड़ो कारो या मिटीअ जो किश्तो हूंदो आहे। उनजो मक़सदु खाधे लाइ माण्हुनि खां दान वठणु ऐं मुहताजीअ बदिरां रूहानी ज़िंदगीअ जो इज़हार आहे। अहिड़े किश्ते खे कारो रखण जो सबबु इहो आहे त कारो रंग सभिनी क़िस्मनि जे खाधे खे लिकाए छॾींदो आहे। साफ़ या रंगीन किश्ते में खाधो नज़र नथो अचे। उन सां फ़क़ीर खे उहो ॾिसणो न पवंदो त कंहिं छा विधो आहे, बसि शुक्र सां वठणु आहे ऐं खाइणु आहे। सूफ़ी फ़क़ीर आम तरह किश्ती इस्तेमालु न कंदा हुआ, पर कुझु सिलसिला हिंदुस्तान में ॿुध ऐं हिंदू रिवायतुनि सां मेल खाईंदे किश्ते या कपिड़े जे थांचीअ खे रखंदा हुआ। उनखे बि किनायत ऐं मुहताजीअ खां पाक हुजण जी अलामत तौरु ॾिठो वेंदो हुयो। अहिड़ो किश्तो या बाउल जो मक़सदु मुआशी तौरु आज़ादु रहणु हुयो। जोगी या फ़क़ीर कमाई नथा कनि, उन्हनि जो खाधो या गुज़र माण्हुनि जी भिक्षा या ख़ैरात ते हूंदो आहे। उहा किश्ती संदन रूहानी अहद जो हिसो आहे त हू दौलत गॾु न कंदा, फ़क़त रोज़ जे गुज़र लाइ सफ़र कंदा। मुख़्तसिर नतीजो कुझु इहो आहे त कारो किश्तो या बेगिंग बाउल सभ खां पुराणी तरह गौतम बुद्ध जो दौरु यानी 6वीं सदी क़ब्ल मसीह में अहमियत रखे थी। पोइ उहा रिवायत हिंदू जोगियुनि, नाथ पंथ ऐं कुझु सूफ़ी फ़क़ीरनि में बि ॾिसणु आई। उनजो मक़सदु सादगी, किनायत, दुनियावी मिल्कियत खां बेनियाज़ी ऐं रोज़ जो खाधो भिक्षा ख़ैरात ज़रिए हासिलु करणु आहे। दोस्तो, इन तरह जो किश्तो अक्सर मुख़्तलिफ़ मिटीअ जो या लोह जो या वरी टामे जो या जिस्त जो बि ठाहियो वेंदो आहे, पर उनखे रंग कारो ॾिनो वेंदो आहे। दोस्तो, इन तरह जूं वधीक मालूमात मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कयो। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा।